प्यारी साथ संगत एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं। हिन सत्संग में तव्हांजो स्वागत आहे। देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र ते व्याख्या ॾिनी आहे। अॼु असां ॿुधंदासीं 27 नंबर 28 कल 27 थी वियो सूत्र। 28 नंबर सूत्र है तस्या ज्ञान में साधन मित्य के। देवर्षि नारद भक्ति की एतरी व्याख्या कई, अनुभव से कई, अलग अलग जगह ते कई, जैसे बुद्धि करे सभिन के भक्ति की महिमा पतो पई। तो कुछ ज्ञानी भी हुआ, अड़ा भी ज्ञानी हुआ जेके भक्ति के ज्ञान का घट समझंदा हुआ। पर देवर्षि नारद जे वाता भक्ति जी एडी महिमा बुद्धि करे उन्हनि खे एतिरो पतो पियो कि भक्ति घट त कान्हे ज्ञान का। तो उन्हनि पंहिंजो वीचार रखियो ऐं नारद हिन में 28 नंबर सूत्र में उहा ॻाल्हि रखी छॾी। सरल तरीक़े सां सम्झूं पाण दृष्टांत जेको ॾिसूं था समाज में। जले बिन ज्ञान के एडो वडो करे छॾियो जो उन्हनि चयो इन खां मथे कुछ भी कान्हे। भक्ति त ईअं ई आहे, या पहिरीं भक्ति कर हल पोइ ज्ञान अची वेंदई। भक्ति खां ऊंचो आहे ज्ञान, है न, मथी क्लास आहे ज्ञान।
तो उन्हनि खे कोई ॿुधाइण वारो बि न हो, न को कोई जवाबु ॾियण वारो हो, कंहिंजो अध्ययन आहे बि कोन, त धुका हलंदा रहिया। पर अगरि कोई ॿुधाइण वारो अची वञे त चुप, ऐं पोइ बयान मटे छॾींदव। छा चवंदियूं पोइ चवंदियूं कि हा भक्ति जी भी महिमा आहे, पर ज्ञान जे बिना भक्ति अधूरी आहे, इएं चवंदव। तव्हां उन खां पोइ बि अगरि उनखे भक्ति जी महिमा ॿुधायोसि तो वरी बयान मटींदव कि हा भक्ति घटि कान्हे, ॿई बराबरि आहिनि, इन खां घटि मां न कंदसि। तब बि तव्हां चइजोसि न, भक्ति स्वतंत्र आहे, उनखे कंहिंजी ज़रूरत कान्हे, कोई भी तो करे सघे। न पात्रता जी आवश्यकता, न वर्ण, न कुल, न जात, न पात, न अवस्था, न बुढ़ो ॿार जो भेद, न स्त्री पुरुष जो भेद, न पैसे ऐं गरीब, पैसे वारे ऐं गरीब जो भेद। भक्ति स्वतंत्र आहे। इहो सॼो क्रम थो अचे। हाणे देवर्षि नारद खे जलेबी मिली वई, जलेबी बाई, वॾियूं वॾियूं ज्ञान जूं ॻाल्हियूं। त नारद उनखे भक्ति जूं जेॾी महिल ॻाल्हियूं ॿुधायूं त उहो जलेबी बाई ऐं जलेबी महाराज चवण लॻा कि पर भक्ति सुठी आहे बराबरि, पर ज्ञान जे बिना भक्ति अधूरी आहे। ज्ञान जो सहारो पाए करे ई भक्ति हली सघे थी, न त वेठी हूंदी। त देवर्षि नारद हिन में अंकित थो करे कि के चवंदा आहिनि कि भक्तिअ खे ज्ञान जो आश्रय वठिणो थो पए। 28 नंबर सूत्र इहो अथव। ऐं 29 नंबर छा आहे कि के वरी चवनि था कि भक्ति ऐं ज्ञान हिक ॿिए जे बिना हली कोन सघंदा। 30 नंबर नेक्स्ट सूत्र में अथव कि मां थो चवां, मां नथो चए नारद हिते, अथसि पंहिंजो ई मत, पर नालो तो खणे पंहिंजे भाउरनि जो। चए थो सनकादिक ऋषि थी विया आहिनि, भाउर आहिनि नारद जा, उन्हनि चयो आहे कि भक्तिअ खे कंहिंजी ज़रूरत कान्हे, उहा स्वयं फल रूपा आहे। त एतिरो क्रम असांखे हाणे इन ते ॻाल्हाइणो आहे। टे सूत्र केॾो इंट्रस्टिंग आहे। मां त बिल्कुलु, मां त उहो ई पियो चवां कि मां ॾिसी रहियो आहियां इहो। अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदव मायूं, सिर्फ़ु जलेबी बाई न, जलेबी हिकु वृत्ति जो नालो आहे, कंहिं पंथ जो नालो कान्हे। हिकु का माई ऊट पटांग ॻाल्हाए त उहा जलेबी बाई। कुझु ॻाल्हियूं ॿुधायांव थो कहिड़ियूं कहिड़ियूं प्रचारित कया आहिनि। हिकु ॻाल्हि प्रचारित कई वई कि झूलेलाल जीअं ई अवतार वरितो, पोइ वरी वापसि वियो दरिया में, त पाण सां गॾु गुरु ग्रंथ साहिब बि खणी वियो। त गुरु ग्रंथ जी महिमा ख़तमु थी वई। हिकु माई ईअं मूंखे पई चए भई असली ग्रंथ त अलूप थी वियो, गुरु ग्रंथ असली त गुम थी वियो, पोइ ही नकली आहे, त इन करे इन जी वैल्यू कान्हे। त ही छो पई चए? इन करे पई चए कि असांजो जेको गुरु आहे उन जी वैल्यू अथव, उहो ओरिजिनल अथव, उहो नकली कान्हे। पावर उनखे ॾेई वियो। त हिकु त इहा बकवास। इन में तव्हांखे ग़लती कहिड़ी थी नज़र अचे इन बयान में? पोइ आयो आहे, सिधी सही ॻाल्हि आहे, कोई बि थो ॿुधाए सघे। ऐं मां इहो ई चयोमांसि त बि चई अलाए भाई चवनि पिया, त मां जेको चवां थो थोरो वीचार त कर न। हेॾा ॼणा था चवनि, इतने लोग बोल रहे थे, इन्हनि भेड़ बकरियुनि जो थींदो छा? गधा दो गधा। के माण्हू भीड़ ॾिसी प्रमाण मञी वठंदा आहिनि, बसि कि भीड़ चयो त इहो प्रमाण आहे।
के माण्हू वरी वॾे माण्हू खे ॾिसी प्रमाण मञींदा आहिनि कि अगरि कोई नेता आयो सत्संग में, ॿियो कोई बि न हो, कोई नेता हो त पोइ हिन जी ॻाल्हि सही हूंदी, ईअं प्रमाण खणंदा आहिनि मूर्ख। ॿी वरी हिकु ॻाल्हि हली जी असांजो गुरु, पहिरीं त चवनि असांजो गुरु महान आहे, सतनाम असांजो गुरु महान आहे, सतनाम खां पोइ ॿियो अखर चवंदियूं आहिनि। पोइ वरी जेॾीमहिल गुरु नानक जी मां ॻाल्हि कई, व्याख्या उन जी बारे में ॿुधायो ऐं ॿियनि खे सुठो लॻो त हिन सतनाम वारीअ चयईं कि पोइ गुरु नानक ऐं साईं असांजो हिकु ई त आहे, से हिकु ई त आहे। हिकु कीअं आहे भाई, जी अवतार धारे उहो ई त आयो आहे, त हिननि सिंधियुनि मायुनि खे छा कजे, उहो त कयूं पिया था व्यास गतीअ था, ॿियो छा कयूं पिया था। ॿियो बि त अहिड़ा त डायलॉग धोखा ॿुधा हूंदव, का कुझु चवंदी आहे, का कुझु चवंदी आहे, उनजो ई त अवतार वठी आयो आहे। उहो बि तॾहिं जॾहिं महिमा ॾिठनि कि हाणे हिन जी महिमा आहे। कृष्ण जी भगवत गीता जी महिमा थिए त हिकदमि जोड़े छॾींदा, असांजे गुरूअ ई त सेखारियईंसि हुनखे। अमृत वेले जी वैल्यू हले त पंहिंजो अमृत वेलो शुरू करे छॾींदा, सेम त उहो ई त आहे। इहा मानसिकता तव्हां बसि सम्झी वठो कि अहिड़ा माण्हू आहिनि संसार में, ऐं जिन जो कोई और न छोर, न इन्हनि जो कोई सिद्धांत, न कोई मत, न कोई अकुल, न इन्हनि खे ख़ुदि ख़बर कि इन जो भरोसो कान्हे कि सुभाणे कंहिंजे पक्ष में ॻाल्हाईंदियूं, त अहिड़नि ते ध्यानु न ॾिजो। त हेॾा साल इन्हनि जलेबियुनि ज्ञान 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 करे सभिनि खे चरियो कयो, न को कंहिं ॿाए जवाबु ॾिनो, न को कंहिं माण्हूअ जवाबु ॾिनो कि तूं पती जी भक्ति नंढी आहे, ज्ञान वॾो आहे, पोइ कीअं, कोई पुछण वारो ई न। पर असां कईसीं न शुरूआत तथ्यनि सां गॾु, प्रमाणनि सां गॾु, शास्त्रीय प्रमाणनि सां गॾु। पोइ चवंदियूं शास्त्रों में कुझु नहीं रखा। अच्छा, शास्त्रों में कुझु नहीं रखा त तव्हांजो सत्संग हलंदो ई शास्त्रनि ते आहे। तव्हां कॾहिं सुखमनी जी लाइन खणी ईंदा आहियो, कॾहिं अष्टावकर जी, कॾहिं भगवत गीता जी, कॾहिं का कहाणी उपनिषदनि मां खणी ईंदा आहियो, हलो पिया था शास्त्रनि ते ऐं चओ था शास्त्रों में कुझु नहीं रखा। जलेबी भाई मुआ चाइना वारा, नंढे अखियुनि वारा, नंढी बुद्धीअ वारा, नंढी सोच वारा। त असां जीअं चवणु शुरू कयोसीं पाठनि जे माध्यम सां, हिन व्यास गतीअ तां जिते मिले उते पुछणु शुरू कयोसीं, त पोइ छा चवणु लॻियूं कि हा भक्ति आहे बराबरि महान आहे, पर ज्ञान जे बिना उहा बि न हली सघंदी। ज्ञान, उनखे ज्ञान जी ज़रूरत आहे। हा, ये सीट ते वेठल चवंदियूं आहिनि कि बिना ज्ञान जे भक्ति अंधी आहे, त इन्हनि बि किथां ॿिए हंधा ॿुधो आहे, ऐं उहो त असां बि मञूं था। असां मञूं था कि भक्तिअ सां गॾु ज्ञान हुजे त सुठो। जंहिंसां फल फ्रूट खाईंदा आहियूं, अंब खाईंदा आहियूं, ईअं ई कॾहिं जैतून, कॾहिं कुझु खाईंदा आहियूं स्वादु वठी, पर अगरि थोरो नॉलेज बि हुजे कि कहिड़े फल जो कहिड़ो तासीर आहे, कहिड़ो फल केॾी महिल खाइणु खपे, ऐं हुनजो तासीर हटाइणो आहे त कहिड़ी शइ हुन सां गॾु मिलाइणु खपे, त ज्ञान उते कमु अची वेंदो। पर आश्रित थोरी आहे फल, आश्रित थोरी आहे। कंहिंखे ज्ञान न हुजे त उहो छा स्वादु न वठी सघंदो छा? आश्रित कान्हे। हा, अचे त सुठी ॻाल्हि आहे, अचे त सुठो आहे। रामकृष्ण परमहंस हिकु अंबनि जे बाग में वियो पंहिंजे शिष्यनि सां गॾु। शिष्य सॼे बाग में घुमणु लॻा। 2 कलाक खां पोइ वापसि आया ऐं ॿुधाइण लॻा, साईं असां घुमी आया आहियूं सॼो बाग, हिन में अहिड़नि क़िस्मनि जा अंब आहिनि, बादाम आहे,
ऐं हेतिरा वण हिन जा आहिनि ऐं हेतिरे एकड़ में फैलियल आहे। रामकृष्ण चईनि कि तव्हां वेठा फल ॻणियो, मां त खाई वरितो, मां हिते ई फल खाई छॾियो, रस वठी वरितो, बिना नॉलेज जे कि कहिड़ी क़िस्म आहे, कहिड़ी जाति आहे, मां खाई वरितो। भक्ति आहे फल, रसमय। ज्ञान जे बिना भक्ति हली वेंदी, काई दिक़त कान्हे, हली वेंदी। पाणी पीअंदा आहियूं जेॾी महिल उञ लॻंदी आहे, त छा पाणी पीअण महिल असां चेक कंदा आहियूं छा कि हिन में H2O आहे या कान्हे? हाइड्रोजन जा 2 परमाणु ऐं ऑक्सीजन जो 1 स्कूल में पढ़ियोसीं न, उहो आहे ज्ञान। जेको स्कूल में पढ़ियोसीं उहो थियो ज्ञान। ऐं जीवन जेको जीऊं था रसमयी, उहो आहे भक्ति। पोइ अज्ञानता में बि त हली वेंदो आहे न माण्हू, भली पतो न बि हुजे कंहिं ॻाल्हि जो, ज्ञान कोन हली सघंदो, रूखो सूखो थी वेंदो, माण्हू जो दिमाग़ ख़राब थी वेंदो, ॻाल्हियूं केवल जानकारी। तॾहिं त चवंदियूं आहिनि कुंवार चांहि ठाहे ॾे, सत्संग मां आई आहियां, मथे जो सूर के न सम्झूं पाण बि कोन, मूंखे अञा चरियो करे छॾियो, चांहि ठाहे जल्दी सां। त ज्ञान में अगरि भक्ति जोड़ी वञे त ज्ञान खे पाण फ़ाइदो पहुचंदो, तॾहिं जोड़ी वई आहे। जलेबियुनि ग्रुपनि में भक्ति अथव, प्रेम जा भॼन ॻाईंदियूं, भॻवान जी गुरु जी आनंद सभु कंदियूं आहिनि, प्रसाद विराइजंदा, विच में उन दादीअ खे बीहारे गोल फेरियूं पाईंदा, इहा भक्ति आहे न। ज्ञान नथो हले भक्तिअ जे बिना। कंहिं नए ग्राहक खे बि जोड़णो आहे ज्ञान जे सत्संग में त पहिरीं प्रेम करणो पवंदो आहे, तॾहिं उहो जुड़ंदो आहे। कोई ॻाल्हियूं ॿुधी कोन जुड़ंदो आहे। ऐं उते ज्ञान आहे ई कोन, आहे त इहो थोरो घणो प्रेम आहे। प्रेम जे बिना ज्ञान कोन हली सघंदो, ज्ञान जे बिना भक्ति हली वेंदी। सो स्वतंत्र अवलंब न आना, रामचरित मानस में ईंदो आहे कि भाई भक्ति जेका आहे सा स्वतंत्र आहे। हितां खां असांखे भोपाल वञिणो हुजे त असांखे या त ओला बुक करणी पवंदी, असां जहिड़नि खे। कोई पैसे वारो आहे त कार में वेंदो, ग़रीब आहे, असां खां बि ग़रीब आहे त बस में वेंदो। पर पखियुनि खे ज़रूरत आहे छा इन्हनि साधननि जी? हू त डायरेक्ट उॾामी करे हल हमीदिया हॉस्पिटल, लाल घाटी उॾामी करे डायरेक्ट। तीअं ई ज्ञान खे साधन जी आवश्यकता पवंदी आहे। पात्रता, कुल, वर्ण, छोटे लोग, पहले ऊपर उठो थोड़ा, ये करो वो करो, पात्रता करो, शोषण कराइंदो, तब गारंटी कोन्हे कि पहुची सघे। पर भक्ति त डायरेक्ट उॾामंदी आहे, डायरेक्ट उॾामंदी आहे ऐं पहुची वेंदी आहे मंज़िल ते, भॻवान वटि। स्वतंत्र भक्ति स्वतंत्र आहे, अवलंब न आना। त देवर्षि नारद खे कंहिं चयो कि भाई भक्ति जी महिमा तो ॿुधायो था, पर ज्ञान जे बिना कोन हली सघंदी। देवर्षि नारद जी कंहिं चयो कोन हली सघंदी। त वरी चई, ॿिए वरी थोरो संकोच सां चई, हा ॿई बराबरि आहिनि। जे जलेबियूं हिते त पहुतियूं अथव शहर में कि ॿई बराबरि आहिनि, ॿई सभु बराबरि आहिनि। हल असांजे नाले, पंहिंजे सत्संग जे नाले, ऐं सभिनि में ॻाल्हि साॻी आहे। हा, पहिरीं केॾा वियो हो साईं, पहिरीं त चवंदी हुई छोटे लोग, बाबनि खे ज्ञान कान्हे, बाबनि खे कुझु पतो ई कान्हे, बाबा त लालची, बाबा त पैसा बाजा धुकड़ रुगो वॼाईंदा आहिनि। त मां हिकु ॻाल्हि जो जवाबु ॾिनो जलेबियुनि खे कि बाजो छो वॼाईंदा आहियूं, धुकड़ छो वॼाईंदा आहियूं, लालच किथे थी तोखे नज़र अचे भाई भैंसा, जलेबी किथे थी नज़र अचे तोखे? असां पंहिंजो परिचय ॾिनोसीं, घंट छो वॼाईंदा आहियूं, आरती छो कंदा आहियूं, ॿुधायोसीं। हाणे असां
असां पुछूं तोखां तव्हां ही छा छा कंदा आहियो, त पोइ हुन जे वात मां निकितो कि सभु बराबरि आहे, सभु बराबरि आहियूं। न, ईअं कोन छॾींदोमांव, मां बराबरि ताईं बीहण वारो कोन आहियां। जीअं देवर्षि नारद कोन बीठो, चई छाजो बराबरि आहियूं, छाजो भक्ति ऐं ज्ञान बराबरि आहिनि, फ़र्क़ु आहे, व्याख्या थी आहे। पोइ रामचरितमानस में काकभुसुंडीअ खां गरुड़ पुछियो आहे कि तव्हां भक्तीअ खे वधीक आदर छो ॾींदा आहियो, छो ज्ञान में कमी आहे छा? काकभुसुंडीअ चई न, कमी त कान्हे, पंहिंजी पंहिंजी जॻह ते ॿई आहिनि, पर ॻाल्हि एतिरी आहे कि ज्ञान पुरुष आहे, भक्ति स्त्री आहे। त मूंखे स्त्री वणंदी आहे, छो त स्त्रीअ में गुण जेके आहिनि, कोमलता, श्रृंगार करणु, घर खे साफ़ रखणु, शालीनता, मर्यादा, पुरुष में उहे कोन हूंदा आहिनि। पुरुष में त अकड़, मन ज्ञान में, ऐं सफ़ाई न, रूखोपन, सूखोपन, सुंदरता न। कंहिं घर में सभु पुरुष ई पुरुष हुजनि, 5 पुरुष ई रहंदा हुजनि, त उहो घर वणंदो आहे ॼण, कोई वञण ई पसंदि न कंदो आहे, भाॼियो भाई हितां। ऐं जंहिं घर में स्त्री हुजे उहो घर सुंदर थी वेंदो आहे। तीअं ई जंहिं हृदय में भक्ति हुजे उनजो जीवन सुंदर थी वेंदो आहे। पुरुष जे केवल ज्ञान जे हुअण सां सुंदरता न ईंदी आहे, अहंकार अची वेंदो आहे, ॿिए ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि, उन सां गॾु उनजा दोस्त बि अची वेंदा आहिनि। पर भक्तीअ में, पर पुरुष वारे में आकर्षण कोन हूंदो आहे, रस कोन हूंदो आहे। पर जिते स्त्री हूंदी आहे उते हर को वञणु चाहींदो आहे, त जिते भक्ति हूंदी आहे उते हर कोई आकर्षित थींदो आहे। ऐं तव्हां प्रैक्टिकल करे ॾिसो, ज्ञान जे सत्संग में तव्हांखे नेगेटिविटी नज़र ईंदी, छो त पुरुष वेठो आहे उते। तव्हांखे छा महसूसु थियो आहे? नेगेटिविटी, उदासीनता, सभु मूर्छ जाए वेठियूं आहिनि, रुगो हिकु ई पेती मुस्कुराए सीट ते वेठल। वञण जी इच्छा कीअं थींदी अथव अहिड़ी नेगेटिविटीअ में? ऐं के भक्तीअ वारे सत्संग में तव्हां वञो, तव्हांखे वेहण जी इच्छा थींदी। जो फ़र्क़ु आहे, भक्ति स्त्री आहे, ज्ञान पुरुष आहे। ऐं ॿी ॻाल्हि काकभुसुंडीअ चई आहे कि हिकिड़ी स्त्री पुरुष खे आकर्षित करे सघे थी, पर स्त्रीअ खे न। स्त्रीअ खे ये हाव भाव ॾेखारे इम्प्रेस कोन करे सघंदी, पुरुष खे कंदी। तहिड़ीअ तरह जेका भगवान जी माया आहे उहा बि स्त्री आहे। उहा ज्ञान खे त आकर्षित करे सघंदी, फासाए सघे थी, छो त ज्ञान पुरुष आहे, पर भक्तिअ खे न, छो त भक्ति स्त्री आहे। माया केॾो बि प्रपंच करे फैलाए, ज्ञान अची वेंदो चकर में, उनजो मुंहुं ॾिसी आकर्षण। भक्ति माया जे चकर में अचण वारी कान्हे, बल्कि माया ॾकंदी आहे भक्तिअ खां, छो त माया आहे दासी भगवान जी, ऐं भक्ति आहे प्यारी भगवान जी। त माया भक्तिअ जे तरफ़ कोन वेंदी आहे। हाणे हिनखे प्रैक्टिकली सोचो, जंहिंजे हृदय में भक्ति आहे उनजो हृदय शुद्ध हूंदो, शुद्ध निर्मल हृदय हूंदो। उहो माण्हू कॾहिं बुरा वीचार कोन सोचींदो। जंहिंजो हृदय शुद्ध हूंदो वो कॾहिं बि कंहिंजो बि बुरो कोन चाहींदो, न को सोचींदो, न को षड्यंत्र कंदो। ऐं माया प्रवेश तॾहिं कंदी आहे जॾहिं बुरा वीचार शुरू थींदा आहिनि। माया खे रस्तो कीअं मिलंदो आहे?
बुरा वीचार जीअं प्रकट थिया असांजे हृदय में, ख़राब वीचार, लोभ जा वीचार, स्वार्थ जा वीचार, कंहिंखे नुक़सान पहुचाइण जा वीचार जीअं आया न, माया खे मिली वेंदी आहे हिंट। माया हिकदमि पकड़े वेंदी आहे, घेरे वेंदी आहे। पोइ त शुरू थी वेंदो आहे सिलसिलो माया में फासण जो। ऐसा करूँ तो ऐसा हो जाएगा, फिर ऐसा हो जाएगा। पोइ त जेके प्रपंच ॾिसूं था, कूड़ बि ॻाल्हाइण में शर्म न पहुत, पर भॻति जिते आहे उहो कॾहिं बि कंहिंजो बुरो न चाहींदो, त उते माया पहुची ई न सघंदी। माया पहुचंदी तॾहिं आहे जॾहिं किथे बुरा वीचार शुरू थींदा आहिनि, त माया जो पीउ बि कोन अची सघंदो। माया पति ईंदो, पर इहे वेंदियूं माया जलेबियुनि वटि ऐं वञी रहियूं आहिनि। अञा ताईं माया पीछो नथी छॾे इन्हनि जलेबियुनि जो, उलझियूं पियूं आहिनि कि मज़ा नहीं आ रहा है यार, कब खुलेगा लॉकडाउन, फाथियूं आहिनि अची। त भाई तव्हांखे ॾेव था न सत्संग उन मोबाइल ते, मज़ा नहीं आ रहा है, न कोई हमें देख पा रहा है, न हम देख पा रहे हैं, न कोई किसी की ड्रेस देख पा रहे हैं। यह है माया। माया पहुंची चुकी अथनि। बुरा वीचार, बुरो उद्देश्य, बुरी मंशा। एक जलेबी सत्संग में वही सच्ची घटना अथव। सत्संग में ॿुधाई कि तू अपना सोच, तू केवल अपनी चिंता कर, दूसरों की नहीं। उहा माई बाज़ार माई उताई बाज़ार वही, होटल में वही, रोटी पानी खाई घर पहुती। बैरागढ़ जी घटना अथव। त ससु चईंसि, नुंहुं कुंवार तूं एॾी देर सां आई आहीं, मां बुख ते वेठी आहियां। त चईंसि, उहो तव्हां पंहिंजो ख़ुदि ॾिसो वञी, मां त पंहिंजो खाई छॾी रोटी, छो त मां सत्संग मां ॿुधो आहे कि तूं अपना देख। मां पंहिंजो ॾिसी वरितो, तव्हां पंहिंजो ॾिसो। त मंशा ई ग़लति आहे न, उद्देश्य भी ग़लति आहे। त माया उन्हनि खे घेरे वेठी आहे। उहे थियूं चवनि कि हमारे ऐसे ज्ञान के बगैर भक्ति नहीं चलेगी, किसने कहा? तो चवंदी न भई साॻिया आहिनि। साॻिया छा जा आहिनि? कंहिं चयो साॻिया आहिनि? ज़लील औरत, अञा उते आणींदासीं तोखे ज़लालत ते। त चवंदी तव्हां संत थी असांखे ज़लील कंदा? न, जंहिं ॾींहुं तो पहिरियों दफ़ो क़दम रखे जलेबी सत्संग में, तो उन ॾींहुं थी चुकी है जलेबी, मां केवल ज़ाहिर कंदो मैं, तू थी चुकी है। जंहिं ॾींहुं तो सनातन संस्कृति छॾी हुई, जंहिं ॾींहुं तो पंहिंजो हिंदू धर्म छॾे करे, तीज त्योहार छॾे करे, अहंकार जे वश थी करे, तो उन्हनि दादियुनि जी ओट वरिती, तो उन ॾींहुं किरी चुकी हुई है। पर ॾेखारी पई मां ॾाढी ऊंची आहियां, त मां केवल एतिरो कंदमि, तुंहिंजी उहा पैकिंग हटाईंदमि, तुंहिंजी जलालत ॾेखारींदमि। हीअ व्यास गति इहो कमु कंदी, उन में बि तुंहिंजो भलो थींदो, तोखे भक्ति जो प्रसाद मिली वेंदई, ऐं उन में ई तूं सुम्हंदी आहे भक्तिअ में, ना कि अहंकार में। तो देवर्षि नारद चए थो कि के चवनि था कि भक्ति पाइण लाइ ज्ञान ज़रूरी आहे, के वरी चवनि था कि भाई न हिक ॿिए जा पूरक आहिनि। अन्योन्याश्रयत्व मित्यन्ये, के चवनि था कि भाई पूरक आहिनि, हिक ॿिए जे बिना हली न सघंदा। ज्ञान खे बि ज़रूरत आहे, भक्ति खे बि ज़रूरत आहे ॿिए रूप में। असां इनकार नथा कयूं, असां चऊं था ज्ञान जो स्वागत आहे, पर हीअं न जीअं ही थियूं चवनि कि आश्रिती हुनजी आहे, हीअं न। भाई ईअं सम्झो जीअं मां मिसाल ॾिनी अंब जी, तीअं ई थोरो भॻवान जो महात्म्य हुजे असांखे, त प्रेम अञा वधी वेंदो, भक्ति अञा वधंदी। पर उहो महात्म अद्वैत वारो न खपे,
अद्वैत वारो न, ज्ञान वारो न, हू वारो की केतिरो शक्तिवान आहे, विभूतिअ जो। हाँ, इहा सही ॻाल्हि आहे। सुठो यादि ॾियारियो। मिले न पियो संद की भॼन कहिड़ो ॻायां, हाणे मिली वियो। मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं भगवान साहसी, चांद ने कहा चांदनी की कसम नहीं, नहीं, नहीं। मैंने पूछा चांद से, मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं भगवान साहसी, चांद ने कहा चांदनी की कसम नहीं, नहीं, नहीं। मैंने पूछा चांद से, रात का अंधेरा प्रभु से, सवेरे का उजाला भी प्रभु से, चांद में शीतलता उसी की, सूरज में तेजपन उसी से। मैंने पूछा सूर्य से कि देखा है कहीं भगवान साहसी, सूर्य ने कहा किरणों की कसम नहीं, नहीं, नहीं। मैंने पूछा चांद से, घट घट में रूप है उसी का, हर शय में नाम है उसी का, घट घट में रूप है उसी का, हर शय में नाम है उसी का, जो भी उसकी शरण में आए हर जन्म से वो मुक्त हो जाए। मैंने पूछा भक्तों से कि देखा है कहीं भगवान साहसी, भक्तों ने कहा भक्ति की कसम नहीं, नहीं, नहीं। मैंने पूछा चांद से, तो एतिरो ज्ञान हुजे भगवान जो, उन जो महात्म्य एतिरो सो ख़बर कि असां भिटकी न वञूं, असां नकली भगवान खे असली न सम्झण लॻूं, बसि एतिरो। न त इहो ई पियो थो थिए, नकली भगवान प्रगट पिया था थियनि, पोइ माण्हू खे ज्ञान त आहे कोन एतिरो बि, त बसि मञी था वठनि कि इहो ई हूंदो। नवां नवां भगवान, जेको आश पूरी करे उहो भगवान, दुखड़ा मिटाए उहो भगवान,
उन्हनि खे ख़बर ई कान्हे कि असली भॻवानु दुखड़ा मिटाईंदो कान्हे। इहो लिखी छॾियो, असली भॻवानु दुखड़ा मिटाईंदो कान्हे। अञा घटि थी वञो सुभाणे, अञा अधु माण्हू अचो सुभाणे खां, कमु उहे को थो कयां। असली भॻवानु पैसो बि बरकत कोन ॾींदो आहे, पैसे में धंधे में बरकत कोन ॾींदव। असली भॻवानु इज़त बि कोन तव्हांखे ॾियारींदव कि यश थिए तव्हांजो, तव्हां हाईलाइट थियो, उहो बि न। तव्हांजी ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में ईंदियूं अलाए कोन ईंदियूं, त उल्टा आहियो त सिधा थी वञो। बसि उल्टा आहियो न, इन करे तव्हांखे लॻे थो धन दौलत यश पद प्रतिष्ठा इहे ऊंचियूं शयूं आहिनि, इहे नीचियूं शयूं आहिनि। त एतिरो ज्ञान हुजे कि असली भॻवानु कंदो छा आहे, एतिरे लाइ त ज़रूरी आहे थोरो ज्ञान कि असली भॻवानु कंदो छा आहे। सुधारींदो आहे, चोट ॾेई दुख ॾेई प्यार भी कंदो है। ये सच है कि तूने मुझे चाहा तो बहुत है, लेकिन तूने मेरी आंखों को रुलाया भी बहुत है। ये भगवान ते तो लागू थे। ये तो प्यार तो ॾाढो कयो आहे असांखे हाणे महसूस थे तो, पर तो रुआरे रुआरे कृपा कई अथई, दुख ॾेई ॾेई करे पंहिंजो कयो अथई। तो हिन संसार खां असांजी जिंद छॾाए ॾाढो सुठो थिए। पहिरीं सुठो न पियो लॻे, त एतिरी ख़बर पइजी वञे न कि असली भॻवानु कंदो छा आहे। गुरु नानक खां पुछियो वियो कि भॻवान जा कम कहिड़ा आहिनि बगदाद में, त गुरु नानक जी पहिरीं हेठि लो सिंहासन तां मूंखे हुते विहार, हेॾो वॾो सवाल पुछियो अथई भॻवान सां संबंधित, त हेठि वेही करे ॾींदुमि छा। उहो बादशाह हेठि लथो, गुरु नानक सिंहासन ते वेठो। गुरु नानक चयसि इहे अथई कम भॻवान जा, रंक मां राजा ठाहे छॾे, राजा मां रंक, हुकुमी होवन आकार, हुकुम न कया जाई, हुकुमी होवन जीअ, हुकुम मिले वॾियाई। उन मालिक जे हुकुम सां मूंखे वॾाई मिली वई, तूं हेठि अची वई। हुकुमी उत्तम नीच, उन जे हुकुम सां कोई उत्तम तो थी वञे, कोई नीच तो थी वञे। इहा ॿी ॻाल्हि आहे कि हू असांखे ऊंचो करे छॾे, पर भॻवान जो कमु इहो कान्हे कि सिर्फ़ु चाढ़ींदो ई संसार में, कि असांजे धन में बरकत विझंदो। एतिरो ज्ञान खपे असांखे भक्तीअ में जेको सहायक आहे। ऐं जीअं गुरु बि कबो आहे त थोरो त उन जे बारे में जानकारी रखबी आहे न कि गुरु छो कबो आहे। पहिरीं त इहो पतो हुजे गुरु छो कबो आहे, गुरुअ जो कमु छा आहे ऐं उहो करे थो या ई नथो करे, त पोइ माण्हू सही गुरु कंदो न। तीअं ई भॻवान जो कमु छा आहे, हुन जो उद्देश्य छा आहे, इहो जॾहिं असां पहिरीं ॼाण रखंदासीं त नकली भॻवान में न फासंदासीं। नकली भॻवान जी सड़क 2 फिल्म आई हुई, उनमें इन ते फिल्म अथव नकली भॻवान ते। पोइ संजय दत्त आख़िरीअ में रिवाल्वर खणी ॻोल्हेसि थो नकली भॻवान खे, त भॻवानु लिखी वियो उहो। चएसि थो, संजय दत्त चएसि थो बोलो राम नाम सत्य है, तो जवाब ही नथो ॾे। त ही चएसि थो राम का नाम सुन के छुप गए भगवान जी, इहो चएसि थो भगवान जी। नकली भॻवान लिखी वेंदव, तव्हांखे छा बचाईंदा। कोरोना में त केॾा गुम थी विया न, सेण खे पुछियो अथवसि, हिनजी सेण सत्संग कंदी आहे, बुद्ध भॻवानु आहे, कोरोना में गुम। हिनजी सेण बि आहे अधु भॻवानु, अधु जलेबी। महापुरुष हाली मां संतनि खे चयोमानि मीटिंग में, साईं तव्हां केॾी तपस्या ऐं हुन सां साधना सेवा सां संत था ठहो, महंत था ठहो, समाज में त फ्रीअ में पिया था ठहनव संतो महापुरुषो, फ्रीअ में तव्हां कयो छा पिया था, ध्यानु किथे अथव। न कोई भंडारियो थो कराइनि, न भेटाऊं ॾियनि। ईअं ई
स्वयंभू बंद कमरे में जंहिं वधीक चमचागिरी कई उनखे मिली वियो पद। ईअं ई बिना समाज खे ॿुधाए ऐं अंदरि ई अंदरि ख़ुशि भई मां दीदी ठही चुकी आहियां। ॿिए कहिड़ा पद हूंदा आहिनि, मां सीट ते अची चुकी आहियां। इहे नकली अथव सभु। त असांखे पहचान हुजे कि असली पोइ कंदो छा आहे। असली जेको आहे न, ये नेति आहे। असांखे कहिड़ी ख़बर आहे भॻवान जे बारे में। असां शरणागत थी सघूं था। भक्ति उनखे चइबो आहे शरणागति, समर्पण, पंहिंजी दीनता, पंहिंजी असहायता महसूस थी वञे ऐं असां बीह रहूं कि हाणे हू कृपा कंदो। ज्ञान ध्यान कुझु कर्म न ॼाणा, जॾहिं असां इहो चवंदासीं। अगरि इहो चयव न कि मां 12 साल त जलेबीअ में रहियसि, तंहिंखां पोइ लेखूअ जो अटेंड कयो 3 साल, तंहिंखां पोइ हाणे अमृत वेला पे थी कयां, त मुंहिंजे लाइ कहिड़ो हुते स्थान आहे भॻवान वटि। इहो मां ॿुधाईंदो बि आहियां न। हिकु जलेबी मरी करे स्वर्ग में पहुती, स्वर्ग कोन हो, धर्मराज जो अञा हिकिड़ो स्थान हो। त उनखे दिमाग़ में खुमारी कि मां हेॾे वॾे सत्संग में जुड़ियल आहियां त मुंहिंजे लाइ विमान ईंदो, मुंहिंजे लाइ स्पेशल ट्रीटमेंट थींदो, जीअं कि दावो कंदियूं आहिनि सभई पंथ पिया था चवनि कि हमारे सत्संग में आओ, मरने के बाद विमान आएगा आपके लिए। तो जलेबी मरी करे चवण लॻी, हा भाई किथे आहे विमान, किथे आहे मुंहिंजो कहिड़ी मुंहिंजी सीट आहे, मुंहिंजी जॻह किथे आहे भाई, मुंहिंजे लाइ माण्हू अञा अरेंज न कया अथव। त हिकिड़ो वेठो रजिस्टर खणी चईसि छा शांति कर, छा थी चई, केरु आहीं तूं? चईसि मां जलेबी भाई। अरे जलेबी कहिड़ी जलेबी? चईसि हेॾो वॾो सत्संग तोखे कोन्हे ख़बर, हेॾो वॾो सत्संग हलंदो आहे असांजो, छोटे लोग, केरु आहे तव्हांजो मेन इंचार्ज? हू चएसि थो शांति कर, मां ई आहियां, छा कमु अथई तोखे? त चई मुंहिंजी व्यवस्था किथे आहे, मुंहिंजो स्वर्ग कहिड़ो आहे भाई, मुंहिंजो महल सोननि जो, विमान छो न आयो? हुन चएसि थो छा पे थी ॻाल्हाई, हल मां तुंहिंजी सहायता कयां थो, ॿुधाए कहिड़े किथां आई आहीं तूं? हू चएसि थी मां आई आहियां भोपाल मां, वॾो ग्रुप असांजो मंगनमल जो। त हू चएसि थो कहिड़ो भोपाल? त उहो चएसि थी MP मध्य प्रदेश। त चएसि थो इहो किथे आहे? हुन चईसि भारत में। चईसि भारत किथे आहे? चईसि पृथ्वीअ ते। त हुन चईसि हिकु मिंट, कहिड़ी वारी पृथ्वी? ॾाढियूं पृथ्वियूं आहिनि। त हुन चईसि जेको सौर मंडल आहे न, 9 ग्रहनि वारो, उन वारी पृथ्वी। हा त उनजी आकाश गंगा कहिड़ी आहे तव्हांजी? चईसि मिल्की वे। चईसि अच्छा मिल्की वे, उहो बि मूंखे ॾाढी ॾुखियाई थींदी मिल्की वे ॻोल्हण में। एतिरो ॿुधाए तुंहिंजो ब्रह्मांड कहिड़ो आहे? जलेबी बेहोश थी वई। हू चएसि थो अनेक ब्रह्मांड आहिनि, अनेक स्थान आहिनि, तूं किथां आई आहीं? चई मां त सम्झा पई मुंहिंजो जेको दादा आहे न, उनजी हलंदी पुॼंदी आहे उते ॾाढी। मूंखे चयो वियो हो हिते त चवनि था अलाए घणा दादा आहिनि, हर ब्रह्मांड जो हिकु ब्रह्मा आहे। असांखे चयो वियो कि रुगो असांजो ई ब्रह्मा आहे, प्रजापिता, बसि असांजो ई आहे ब्रह्मा, ब्रह्मा कुमारी। हिते त अनेक ब्रह्मा लॻा पिया आहिनि। पोइ पुठियां आयसि ब्रह्मा, हीअ त जलेबी पाई हुई, पुठियां आई उहा ईश्वरी विद्या, पीस ऑफ माइंड। मां चवंदो आहियां पीस ऑफ माइंड जो मतिलबु आहे जेको माइंड जा पीस करे। उहा आई, उहा बि वरी शुरू थी, हाँ भाई कहाँ है हमारा कहाँ है? उन चईसि मां थी सम्झायांसि, चईसि वे चुप करे, इहो सभु धरतीअ ते पिया असां कयूं नाटक, उते पिया बेवकूफ़ ठाहियूं कंहिंखे, पंहिंजो पाण खे। असां उते पिया इहे नाटक कयूं, मां ऊची, मां महान, मां जलेबी भाई, मुंहिंजो विमान, मां ईअं। बेटी हिते कुझु कोन पियो थो हले, त छा पियो थो हले? काग पुसुंडी
सॼा ब्रह्मांड घुमी वरितावा, पोइ सभु घुमी घुमी करे राम जी शरण में आयो ऐं उन चयो आहे कि हरि भक्ति सभिनि खां ऊंची आहे, शरणागति श्रेष्ठ आहे हरि भक्ति। तो चैप्टर पियो हले अलाए कहिड़ो कि भक्ति जेका आहे ठीकु आहे, ज्ञान हुजे थोरो, असांखे पतो हुजे कि नकलीअ में न फासूं, पर भक्ति स्वतंत्र आहे। अगरि ईअं न हुजे हा त कुझु मिसाल थो ॾियांव, जिनखे ज्ञान कोन हो पर भगवान उन्हनि खे अपनायो। गीधराज जटायु, कोई ज्ञान न। ध्रुव भगत, कोई ज्ञान न। गजेंद्र हाथी, कोई ज्ञान न। ॿियो शबरी, कोई ज्ञान न, केवल भक्ति है। प्रहलाद, ज्ञान हो प्रहलाद खे। मीरा खे भी ज्ञान ॾाढो हो, मीरा खे घटि न सम्झिजो। चैतन्य महाप्रभु हो पहिरीं ज्ञानी, तर्क शास्त्री, ईअं ॻाल्हि मञींदो ई कोन हो, तर्क ॾेई करे कटे छॾे साम्हूं वारे जी ॻाल्हि। पोइ हिकु ॾींहुं सोचईं, ही तर्क ॾेई करे मूंखे मिले छा पियो थो, सम्झ में अची वियुसि। थोरी भक्ति करे ॾिठई त आनंद अची वियो, रस अची वियो, चई बसि हाणे इहो ई श्रेष्ठ मार्ग आहे, कीर्तन भॼन भाव। त असां सभु ॻाल्हियूं छॾे करे भगवान जी शरण वठूं। ठाहे वठ भाग प्यारा, ठाहे वठ भाग प्यारा, चौराम हलंदे चलंदे, चौराम हलंदे चलंदे, कॾहिं ना कॾहिं मिलंदई, कॾहिं ना कॾहिं मिलंदई, घनश्याम हलंदे चलंदे, घनश्याम हलंदे चलंदे। रावण सां विढ़ंदे विढ़ंदे, रावण सां जटाऊ कयो सफल जीवन, जटाऊ कयो सफल जीवन, छा गीत छा गुणी ॾिस, छा गीत छा गुणी ॾिस, परिणाम हलंदे चलंदे, परिणाम हलंदे चलंदे। व्हाट्सएप ते ॾाढो सुठो मैसेज आयो कि जटायुअ में ऐं पितामह भीष्म में छा फ़र्क़ु हो। फ़र्क़ु इहो हो कि जेॾीमहिल द्रौपदीअ जो चीर हरण पियो थिए त पितामह भीष्म वेठो रहियो, ऐं जेॾीमहिल रावण सीता जो हरण पियो करे त जटायु वेठो कोन रहियो, उहो अॻियां आयो। जंहिंजे करे इहो थियो कि पितामह भीष्म खे तीरनि जी शैया ते सुम्हणो पियो ऐं गीधराज जटायुअ खे भॻवान पंहिंजे हथनि में मुक्ति ॾिनी। रावण सां विढ़ंदे विढ़ंदे, रावण सां जटाऊ कयो सफल जीवन, छा गीत छा गुणी ॾिस, छा गीत परिणाम हलंदे चलंदे,
चित्रकूट में थियो तुलसीअ खे राम दर्शन, तुलसीअ खे चंदन जो तिलक चाढ़ियो, चंदन जो श्री राम हलंदे चलंदे, श्री राम हलंदे चलंदे, ठाहे वठ भाग प्यारा, ठाहे वठ भाग प्यारा, चौराम हलंदे चलंदे, श्री राम हलंदे चलंदे। राम हलंदे चलंदे, राम अखर ॾाढो सरल अथव, इज़ी अथव, आराम ॾियण वारो अथव। त हिते सत्संग जी समाप्ति, वरी मिलूं था सुभाणे तुम्हारो, ठीकु आहे। बोल सत्संग भगवान की जय।